नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक व मा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मशाइख़ उज़ाम ऐं उलमाए किराम ऐं बिरादरान इस्लाम प्यारा मुसलमान भाइरो अजीज़ो दोस्तो, अल्हम्दुलिल्लाह रात खां वठी करे सारी रात अॼु सुबुह खां वठी हिन टाइम ताईं अवां उलमाए किराम खे ॿुधो आहे। वाइज़ मां तव्हांजो ड्रॉ थी वियो आहे, बाक़ी रहियो आहे लंगर। उहे जेके देगियूं बेटियूं सां ॾियो त भला मां खणी वञा, इहो तव्हांजे लाइ बाक़ी आहे। नमाज जो टाइम अची थियो आहे, तंहिंजे करे मां तव्हांजो तमामु थोरो टाइम वठी दुआ ख़ैर जी घुरंदासीं। अल्लाह ताला तव्हां असां सभिनी जी शल हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह पाक खां इहा बि दुआ कंदा रहो त रब करीम तव्हां असां सभिनी खे उलमा किराम जो कुझु ॿुधायो आहे उन ते अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्तो, हिन वाइज़नि मां तक़रीरुनि मां क़ुरान पाक ॿुधाइण मां मक़सद इहो आहे त असां पंहिंजी इस्लाह कयूं। जेकॾहिं
असांजे अक़ाइद में का ख़राबी आहे त क़ुरान ऐं हदीस जे रोशनी मुताबिक़ पंहिंजा अक़ीदा दुरुस्त कयूं। जेकॾहिं का अमलनि में कमी आहे त बि उनखे क़ुरान ऐं हदीस जे रोशनी में साम्हूं रखी पंहिंजा अमल दुरुस्त कयूं। पखीअ खे ॿ पर आहिनि, उन्हनि जे ज़ोर ते उॾामंदो आहे। जेकॾहिं ॿई पर हुन जा मज़बूत हूंदा त हुनजो परवाज़ बि मज़बूत हूंदो, पर जे हिकिड़ो पर मज़बूत आहे ॿियो कटियल आहे त हू वीचारो उॾामी कोन सघंदो। असां ई तव्हां अहले सुन्नत व जमात जे लाइ, मुस्लमाननि जे लाइ बि ॿ पर रहनि, हिकिड़ो अक़ीदे जो त ॿियो अमल जो। इन्ही ॿिन्ही खे मज़बूत कयो, अमली ज़िंदगी बि भली कयो, अक़ीदो बि भलो रखो, इंशा अल्लाह ताला पाण नंढड़ का कोन आहियूं। असांजा दोस्त तमाम अमल में पुठिते पियल आहिनि। इन जे लाइ मां तव्हांजी ख़िदमत गिरामी में अर्ज़ कंदुसि, मशाइखनि सां, बुज़ुर्गनि सां, अल्लाह ताला जे नेकनि बाननि सां तव्हांजी निस्बत आहे। पीर बि इन जे लाइ वरितो वेंदो आहे त हू तव्हां असांखे नेकीअ जी राह ॾसे। पीर साहिब कंहिंखे ज़ोरी निमाज़ कोन पढ़ाईंदो आहे। वमा अलैना इल्लल बलाग, हुन जे मथां सिर्फ़ इहो ई आहे त हू हक़ जो पैगाम तव्हां ताईं पहुचाए। इन जे लाइ वक़्तन फ़वक़्तन ही जलसा तक़रीबन साल में 2-3 दफ़ा मुख़्तलिफ़ नमूननि सां थींदा आहिनि। इन जो असली मक़सद इहो आहे त मोतक़दीन, मुरीदीन, मुतवस्सिलीन, ताल्लुक़ रखण वारा इन बहाने ईंदा, 4 ॻाल्हियूं ॿुधंदा, अल्लाह ताला जे पाक कलाम ते अमल कंदा। पीर साहिबनि जो बि फर्ज़ अदा थी वेंदो, तव्हां असांजी बि आख़िरत मोचारी थी वेंदी। मुंहिंजा सजण साईं, अमल जी कोशिशि कयो। मूं जेके तव्हांजे आॾो नंढड़ी सूरत जूं मशहूर आयतूं पढ़ियूं आहिनि, तक़रीबन इहा सूरत घणनि खे यादि हूंदी आहे। तर्जुमो ॿुधाए 2-3 ॻाल्हियूं ॿुधाईंदासूं। अल्लाह पाक सल तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु व मनवालहु पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक व मा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा। वद्दुहा, वाह धारा ऐं दुहा जो लफ़्ज़ धारा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, वद्दुहा, इहो वाह कसम जो आहे। जीअं पाण कसम खणंदा वॾा अलाह साईं जो कसम आहे, क़ुरान मजीद जो कसम आहे, वहदहू ला शरीक रब जो कसम आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू जी ज़ात बाबरकात खे कसम खणण जी ज़रूरत त कान्हे का। अल्लाह से पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमाईंदो आहे, वमन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला, केरु आहे जेको रब करीम जी ज़ात बाबरकात खां वधीक कौल में सचो हुजे। ॿिए हंधि अल्लाह ताला इरशाद फरमायो, वमन अस्दक़ु मिनल्लाहि हदीसा। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात खां वधीक ॿियो कंहिंजी ॻाल्हि आहे सची कान। रब जो कौल बि सचो आहे, रब जी ॻाल्हि बि सची आहे। पर हे कसम इन जे लाइ अल्लाह ताला फरमाए थो, इहो कसम इज़त ऐं अज़मत ॾेखारण जे लाइ बि खयो वेंदो आहे। उलमाए तफ़सीर लिखनि था त अॻियुनि खे बावर कराइण जे लाइ, अॻे खे भरवसे कराइण जे लाइ बि कसम खणबो आहे, पर किथे किथे कंहिं शइ जे अज़मत बयान करण जे लाइ बि कसम खयो वेंदो आहे। उन में भरवसे कराइण जो मफ़हूम न हूंदो आहे, ॿुधाइण जो मक़सद इहो हूंदो आहे त ही कसम खणी जंहिं ॻाल्हि जी ॻाल्हि कई थी वञे, इन ॻाल्हि जी अज़मत ॾिसो केॾी वॾी आहे। अल्लाह से फरमाया, वद्दुहा, मूंखे दुहा जे टाइम जो कसम। सुभान अल्लाह। सुबुह जी नमाज़ पढ़ंदा आहियो, उन खां बाद सिज उभरंदो आहे। सिज उभरण खां बाद में तक़रीबन 20-25 मिंट तरसी इशराक पढ़ंदा आहियो। इशराक खां बाद तक़रीबन कलाक खन गुज़रे, जंहिं महिल सिज मुकमिल रोशन थी वञे ऐं अहिड़ो रोशन थिए
अवां सिज उभरण जे टाइम ते सिज जे टिकीअ खे ॾिसी सघंदा आहियो। गाढ़ो गाढ़ो पीलो पीलो नज़र ईंदो आहे, पर थोरी देरि खां पोइ जॾहिं हुन रोशनी वधंदी वेंदी आहे त पंहिंजी अखि उनखे ॾिसी न सघंदी आहे। हाणे जंहिंमहिल हो मुकमिल रोशन थी वियो, इन टाइम जे टाइम ते बि हिकिड़ी नमाज़ पढ़बी आहे, नमाज़ चाश्त जी या नमाज़ दुहा जी। बुखारी शरीफ जे अंदर हदीस पाक आहे, हजरत अली मुर्तजा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सगी भेण हजरत बीबी उम्मे हानी रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत कंदी आहे त नबी करीम जी ज़ात बाबरकात दुहा जे टाइम जी चाश्त जे टाइम जी नमाज़ मुंहिंजे घर मुबारक में अदा फरमाई आहे। हाणे जंहिंमहिल सिज रोशन थी वियो ऐं तुंहिंजी अखियूं हुनखे नथी ॾिसी सघे, तक़रीबन सिज उभरण खां पोइ सवा कलाक जे टाइम शुरू थी वेंदो आहे, उनखे दुहा जो टाइम सरबो आहे, मुजादा चाश्त जो टाइम सरबो आहे। अल्लाह ताला फरमाए थो मूंखे उन चाश्त वारे टाइम जो कसम आहे। इन टाइम में कहिड़ी खूबी आहे, इन टाइम में कहिड़ो कमाल रखियल आहे, कहिड़ो इन सां मुजादा वाक़ियो ताल्लुक़ रखे थो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अल्लाहु आलम बिस्सवाब, ख़ुदा ताला पंहिंजे इल्म खां वधीक वाक़िफ़ आहे, पर बुज़ुर्गाने दीन फरमाइनि था अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात वद्दुहा सां हिकिड़ी तमसील ॾिनी आहे। हक़ीक़त में अल्लाह पाक जी ज़ात कसम कंहिं ॿी शइ जो खयो आहे। अल्लाह ताला फरमाए थो वद्दुहा, ओ मुंहिंजा प्यारा महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे तुंहिंजे रोशन चेहरे जो कसम आहे। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह। बस हाणे इहो नारो बस इहो हिकिड़ो, बस हाणे मुंहिंजे तकिए में नारो न हणिजो, टाइम थोरो आहे। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रब करीम जी ज़ात इरशाद फरमाए वद्दुहा, मुंहिंजा हबीब मूंखे तुंहिंजे रोशन चेहरे जो कसम आहे। अहिड़ो रोशन चेहरो जो सॼे जहान खे रोशनी मुंहिंजे मुस्तफ़ा जे नूर जे सदके मिली आहे। बेटाई साहब रहमतुल्लाह ने फरमाईंदो आहे सासी सिज उभरन 84 चंद्रन बिल्लाहि रियत रन मां सब उदायूं भाइया। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे चेहरे पाक जी कहिड़ी ॻाल्हि कयां, जंहिं सरकार जे पाक चेहरे जी ईमान सां ज़ियारत कई सो जन्नती, यकीनन जन्नती, पर उहो त जन्नती, पर उन जन्नतीअ खे ॾिसण वारो ईमान सां ॾिसे ताबई उहो बि जन्नती। अहिड़ो मुंहिंजे हबीब पाक जो पाक चेहरो रोशन आहे। साईं फरमाइनि था माणिक मिट संदो में ऊंदाहीअ में सोझरो, अशर वेल हिसाब जे छॾे न वेंदो में, पोइ सारियूं सद कंदो में मुंहिंजो कोहार लुके चधणी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमा थो वद्दुहा, ऐं मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे तुंहिंजे रोशन चेहरे जे करे अल्लाह तबारक व तआला सारे जहान खे रोशन फरमाए छॾियो। और मुंहिंजा मिठा अज़ीज़ ते अल्लाह ताला फरमाए थो वल्लैल इज़ा सजा, मां रब करीम जी ज़ात बाबरकात खे उन रात जो कसम आहे जेका रात छांइजी वेंदी आहे। कुरान पाक जे अंदर काफ़ी जगहुनि ते अल्लाह ताला मुख़्तलिफ़ शयुनि जा कसम खया आहिनि, पर असां जिथे बि गौर कयो आहे त फिरी गिरी उहा कसम वारी शइ जी निस्बत मुंहिंजे महबूब सां आहे। अल्लाह ताला फरमाईंदो अला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। ऐं मुंहिंजा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे कसम आहे शहर पाक जो, ला उक़सिमु बिहाज़ल बलद, हिन बलद जो कसम आहे, हिन ॻोठ जो कसम आहे, इन मां मुराद मक्को पाक आहे। जॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मक्के शरीफ़ जो कसम खयो, तुंहिंजो बि ज़हन हलियो वियो, मुंहिंजो बि ज़हन हलियो वियो, ॿियनि जो बि ज़हन इन पासे वियो त छो न रब मक्के जा कसम खणे जो ख़ुदा जो बैत उते आहे।
इन्ना अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका। मक्के पाक जे अंदर बरकत वारो पारो पारो अल्लाह पाक जी ज़ात जेको पंहिंजो पाक बैत बनायो उहो काबतुल्लाह या जाने सारो जहान मुंह करे नमाज़ पढ़ंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन मक्के खे शरफ उन काबे जे करे बि ॾिनो आहे। अल्लाह साईं जॾहिं कसम खयो त दिलि में ख़्यालु आयो त रब पाक मक्के जो कसम इन लाइ खयो आहे जो काबतुल्लाह हुते आहे। हदीस पाक में ईंदो आहे जॾहिं हज़रत इब्राहिम अला नबीना अलैहिस्सलाम बैतुल्लाह जी तामीर पे कई, काबतुल्लाह ठाहे एसी ताईं जेसी ताईं संदसि हथ पे पहुता बस कयईं तारुज़ के मौला हाणे त हथ नथो पुॼे, लकड़ो कोन्हे, कवादो कोन्हे, स्टूल कोन्हे, ॾाकण कान्हे, छा कयां? चओ त छत लॻायां। अल्लाह ताला फरमाए त न अञा हिनखे मथे खण। मौला मथे कीअं खणा? अल्लाह सी फरमाए त तुंहिंजे लाइ मां बंदोबस्त कयां थो। रब करीम जन्नत मां हिकिड़ो पत्थर रवानो फरमायो। हदीसुनि में ईंदो आहे त हो जन्नती याकूत जो पत्थर आहे। अल्लाह से फरमायो मुंहिंजा प्यारा नबी हे पत्थर मां तुंहिंजी ख़िदमत में थो ॾियां, हिनखे इहा मां शनास ॾिनी आहे जो तूं हिन जे मथां चढ़ी बीहंदे चवेसि त मथे थी त पाण ई मथे थींदो, चवंदेसि हेठि थी त पाण ई हेठि थींदो, चवंदेसि हिन कुंड ॾे हल त हेॾे हलंदो, वरी चवंदेसि हेॾे हल जाथे तोखे ओसारी करणी आहे बसि तुंहिंजी लिफ्ट आहे ऐं हेठि लहण लाइ तूं हेठि हुकुम कंदे हेठि हलियो ईंदो। साईं पोइ त ॾाढो भलो, पोइ जाथे मां चवां ताथे छत हणिजा हाज़िर साईं। उहो जन्नती याकूत आयो इब्राहिम अलैहिस्सलाम जे कदमनि जे हेठां। याकूत अहिड़ो सख़्त पत्थर आहे, हकीमनि खे ख़बर हूंदी कई बाहियूं ॾींदा हल, कई खरल हुन जे मथां घुमाईंदा हल, मसे मसे वञी मरंदो आहे। पर मुंहिंजा दोस्त हज़रत इब्राहिम अला नबीना अलैहिस्सलाम जा कदम लॻंदा विया, अटे खां वधीक नरम थी वियो। इब्राहिम अलैहिस्सलाम जा उन में पेर ठही पिया, उहे अञा ताईं ठहिया पिया आहिनि। अल्लाह जे प्यारे नबी तामीर करे छत लॻाई, उहो बैतुल्लाह जे दर जे साम्हूं वेझो थोरनि मुफ़ासिले ते खुतो पियो आहे। नबी करीम बि उते नफ़िल पढ़िया, तव्हां बि पढ़ंदव, ख़ुदा तव्हां असांखे नसीब फरमाए। ज़ियारत थींदी आहे, अञा ताईं इब्राहिम अलैहिस्सलाम जा कदम ठहियल आहिनि। हाणे जन्नती याकूत लही आयो बंदा यार, इन जे करे अल्लाह मके जो कसम खयो आहे ला उक़सिम बिहाज़ल बलद। ऐं मुंहिंजा हबीब मांखे हिन ॻोठ जो शहर जो कसम आहे मौला जन्नती याकूत आहे, वरी हिजरे अस्वद इज़त वारो आहे। मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात जी हिकिड़ी हदीस आहे, कंजुल अम्माल वारे बुज़ुर्ग लिखियो आहे त जमल हाजी अल्लाहु अकबर करे हथ रखी बैतुल्लाह जे दीवार ते काबतुल्लाह शरीफ़ में नसब थियल हिजरे अस्वद खे चुम्मी ॾींदो आहे, गोया रब करीम सां हथ मिलाईंदो आहे। अल्लाह से हथ खां पाक आहे, पर अल्लाह जो कुदरत जो हथ आहे। क़ुरान में यदुल्लाह फौक़ ऐदीहिम भी लिखियल आहे। अॻिते नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था लहा ऐनान व उज़नान। इहो हिजरे अस्वद जो जेको पत्थर आहे इनखे क़यामत में अल्लाह ताला ॿ अखियूं बि ॾींदो, ॿ कन बि ॾींदो, ज़बान बि ॾींदो। जेस तरह हाजी हुनखे चुमे विया हूंदा तंहिंजा नाला खणी ख़ुदा जे दरबार में सिफारिश कराईंदो। चुप नारे चुप। अदा केर केर शफ़ाअत कंदो चो पत्थर अखियूं हूंदो सुञाणंदो, हे हाजी सफ़र आहे, हे साईं नाले मिठो आहे, हे साईं अब्दुल कादिर शाह आहे, हे फलाणो आहे, हे फलाणो आहे, सुञाणंदो। मां तव्हां खां पुछां थो सैयदना इब्राहिम खलीलुल्लाह खां वठी अॼु ताईं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कई हज़ारे साल गुज़री विया हल, महबूब जॾहिं दुनिया ते आया तॾहिं पाण फरमायो त अॼु मुंहिंजे ॾाॾे इब्राहिम खे 4000 साल थिया आहिनि। घणा हज़ार साल साईं? 4000 साल। उन खां पोइ वरी हे 1400 साल ॿिया गुज़री विया, 5000 साल, ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वरी 400 ॿिया, 5000 साल गुज़री विया आहिनि। इन में किरोड़े अरबे माण्हू आया जन तवाफ़ कयो, हिजरे अस्वद खे हथ लॻाया, चुमियूं ॾिनियूं हुयूं। मुंहिंजा दा के कबीला के ॻोठ के माण्हू के शहर के ज़ातियूं मुख़्तलिफ़ तरफ़नि जा माण्हू हूंदा, पर सरकार फरमाइनि था हर हिक खे सुञाणी नालो खणी पीउ जे नाले समेत ख़ुदा जे दरबार में सिफारिश कराई। पत्थर वधीक या आमना जो लाल वधीक? ॾाढे ॻाल्हायो, महबूब जी ज़ात मथे आहे न, सभिनी खां मथे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे हबीब करीम जा उम्मती
जेकॾहिं पत्थर खे हथ लाए चुमी ॾे उहो सुञाणे ऐं जेको नबी करीम ते सिद्क़ दिल सां ईमान आणे तंहिंखे कीअं न सुञाणंदा। इन्हनि मुलनि त भींग कई आहे न, नऊज़ बिल्लाह पंहिंजी भींग कई अथल जो चवनि था त नबी करीम खे नऊज़ बिल्लाह मआज़ अल्लाह भित जे पुठियां जी बि ख़बर कान्हे। मआज़ अल्लाह नकुले कुफ्र न बाशद। इहे बि चवनि था त नबी करीम अलैहिस्सलाम खे पंहिंजी आक़िबत जी बि ख़बर कान्हे त मूंसां छा थींदो। महबूब खे पंहिंजी आक़िबत जी ख़बर न आहे त पोइ मआज़ अल्लाह चइबो त क़ुरान कूड़ो आहे। चओ आहे। अल्लाह ताला कलाम पाक में इरशाद फरमायो आहे यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम। अल्लाह से फरमाए पियो यासीन वल क़ुरआनिल हकीम, ओ मुंहिंजा महबूब मूंखे हिकमत वारे क़ुरान जो कसम। इन कचहरी में को थी बि चए बाबा मूंखे क़ुरान जो कसम आहे। सभु चवंदा बाबा क़ुरान सचो यार असां कूड़ा, इहो सचो थो चवे ऐं चवण बि खपे। असांजा आम तरह वॾेरा फ़ैसिला कराईंदा आहिनि, पोइ किथे न कंहिंखे कसम ॾींदा, पोइ को कसम खणी वेंदो चवंदा बाबा कसम खणी वियो पर असां कूड़ो कसम खणी वियो पर कूड़ो खणी वियो। ईअं चवण वारे जो ईमान चट थी थो वञे। छो वजह दोस्तों मूं हदीस पाक में पढ़ियो हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकिड़े शख्स खे पंहिंजे अखियुनि सां गुनाह कंदे ॾिठो। ख़ुदा जो नबी पंहिंजे अखियुनि सां ॾिसे थो हिकिड़ो शख्स गुनाह पियो करे। जंहिं महिल उहो गुनाह करे ईसा अलैहिस्सलाम जे आॾो अची लॻियो, पाण सॾे फरमाइसि तोखे शर्म नथो अचे तूं गुनाह पियो करी। उन शख्स चयोसीं मूंखे अल्लाह जो कसम आहे त मूं गुनाह कोन कयो। ईसा अलैहिस्सलाम फरमाया तूं सचो आहे, मुंहिंजे अखियुनि जो धोखो थी सघे थो पियो, मुंहिंजे अखियुनि जी ग़लती थी सघे थी। तूं सचो आहे छो त तूं अल्लाह पाक जो कसम खयो आहे। जॾहिं अल्लाह जो कसम अची वियो त ॻाल्हि ख़तम थी वई। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ रब करीम जी ज़ात बाबरकात जो सचो फरमाए थो वल क़ुरआनिल हकीम, ऐं मुंहिंजा महबूब मां तॾहिं सचो आहियां पर हिन हिकमत वारे क़ुरान जो कसम खणी थो चवां इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम। तू मोहम्मद अरबी सच्चो रसूल आ, सही राह ते आ, रसूलन मझऊं आ। ख़ुदा कसम खणी ॻाल्हि करेसि पोइ बि नबी पाक खे पंहिंजी ख़बर कान्हे। ख़ुदा जो कसम आहे साईं खे सभु ख़बर आहे पर तुंहिंजी बि नबी करीम खे ख़बर आहे। जेके क़यामत ताईं ईमान आणींदा तनजी बि मुंहिंजे महबूब करीम खे ख़बर आहे। जंहिंजो इहो अक़ीदो आहे त नबी करीम खे मआज़ अल्लाह सुम मआज़ अल्लाह ॿिए जी या पराई या पंहिंजे आक़िबत जी ख़बर कान्हे, उहो ग़लति थो चवे। अल्लाह जो क़ुरान इहो थो चए त नबी करीम जे ज़ात बाबरकात खे पंहिंजे बारे में यकीन आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो फत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला, इब्राहीम अलैहिस्सलाम वारे न मक़ाम बीहण वारी जाइ खे मुसल्लो बणायो। हाणे रब पाक फरमायो ला उक़सिमु बिहाज़ल बलद, सभिनी जो ख़्याल एॾे हले वियो त मक़ाम इब्राहीम जे करे केतिरो तफ़सील में वञा हिजरे अस्वद होते। मुंहिंजा प्यारा दोस्तो हदीसुनि में इहे बि ईंदो आहे। अल्लामा अज़रकी रहमतुल्लाह ताला अलैह अख़बार मक्का हिकिड़ो किताब लिखियो आहे। 3 सदी जो बुज़ुर्ग आहे, तमामु मुहक़िक़ आलिम आहे। उन फरमायो आहे त बैतुल्लाह जे दरवाज़े खां वठी करे मक़ाम इब्राहीम ताईं, मक़ाम इब्राहीम खां वठी करे अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जे प्यारे घर बैतुल्लाह काबतुल्लाह जे कुंड हतीम ताईं इन नंढड़ी थोरड़ी टुकरीअ जे अंदरि अल्लाह जे 70 नबियनि जूं क़बरूं आहिनि। अदा क़बर जे मथां घुमबो आहे ॻाल्हायो। साईं फरमायो आहे त हिन पासे टांडा हुजनि, हिन पासे क़बर हुजे, दग कोन्हे त टांडे ते पेर रखजां पर क़बर ते न रखजां। हिकिड़े शख्स खे नबी करीम जी ज़ात जन्नतुल बक़िया में दफ़न कराइण विया। दफ़न कराइण जे टाइम ते टाइम लॻंदो आहे। सहाबी वेठा हा, पाण बि ख़ैर जो तशरीफ़ रखनि पिया। हिकिड़ो सहाबी वेही वेही थकिजी पियो, घर में क़बर ई उनखे टेक खणी वई। इन मां इहो बि अंदाज़ो थियो महबूब जे ज़माने में, महबूब जे मौजूदगीअ में क़बरूं एतिरियूं त हूंदियूं जो उनखे टेक ॾेई सघिबी। अॼुकल्ह मुला लठ खयो था कोन त गिराथ खां मथे हुजे ई न लॻे ॾखण जी हवाल ते ॿिए ॾहाड़े मुला जी क़बर जो निशानी चट। हा
इहा बि शरीयत में मन हुआ त हरू भरो हेॾियूं वॾियूं वॾियूं क़बरूं बि न ठाहियो। कम अज़ कम ज़मीन खां हथ सवा जेकॾहिं मथे आहे त इहो गुनाह कोन्हे। मुंहिंजा दोस्त महबूब जो हुनखे ॾिठो त हू क़बर खे टेकॾे वेठो आहे त नबी करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था ला तुज़ साहिबल क़ब्र, ओ मुंहिंजा सहाबी क़बर वारे खे ईज़ा न ॾे। या रसूल अल्लाह क़बर वारो कीअं ईज़ाइबो? पाण फरमाइनि था ये जहिड़े माण्हूअ खे टेक ॾिबी आहे उनखे तकलीफ़ थींदी आहे, भार महसूस थींदो आहे। क़बर जे मथां बि जेकॾहिं लत ॾींदो हुनखे टेक ॾेई वेंदो त क़बर वारे खे बि तकलीफ़ थींदी आहे। मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मनो फरमाई आहे असां मुस्लमान ख़्याल कोन कंदा आहियूं। हाणे अंदाज़ो लॻा त अल्लाह जे 70 नबियनि जूं जंहिं जाइ ते क़बरूं ते तवाफ़ जो था कयो पिया। ओॾो महबूब नथो फरमाए त क़बर जे मथां पेर न ॾियो ऐं हिते का हाजी सफ़र जी अब्दुर्रहीम जी क़बर कान्हे। अल्लाह जे नबियनि जूं मज़ारूं हल। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात जो हबीब उते ताण तवाफ़ थो करे, जहान तवाफ़ पियो करे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो असल ॻाल्हि इहा आहे अल्लाह तबारक व तआला जल जलालू अमन वालो जे हुक्म खे ॾिसणो आहे, अकुल खे न हलाइणो आहे। अकुल हलाइबो त ईमान ख़तम थी वेंदो। इन में कहिड़ी हिकमत आहे? हालांकि उलमा किराम तमामु घणियूं हिकमतूं लिखियूं आहिनि जंहिंमां उहे बयान कया त तव्हांजी टेपारी थी वेंदी। इहो वरी जेकॾहिं को मौक़ो मिलियो त ॿिए दफ़े ॿुधाईंदोसां। हाणे मूंखे ॿुधा त 70 नबी जंहिं जाइ ते दफ़न थियल उहा जाइ बरकत वारी चइबी या न? अल्लाह ताला फरमायो ला उक़सिमु बिहाज़ल बलद, हिन ॻोठ जो कसम आहे। हा साईं छो न कसम कयो हूंदई? 70 नबियनि जूं क़बरूं आहिनि। न सही इहा ॻाल्हि न आहे। भला सफ़ा मरवो आहे। इन सफ़ा वल मरवत मिन शआइरिल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे जहान में जबल ॿिया बि घणा, वॾा बि घणा, सरसब्ज़ बि घणा, सोना बि घणा, पर मां रब करीम जी ज़ात बाबरकात क़ुरान पाक में सिर्फ़ इन 2 जबलनि जो बयानु कयो आहे। कीअं बयानु कयो आहे त सफ़ा बि मुंहिंजी निशानी आहे त मरवो बि मुंहिंजी निशानी आहे। भला इन्ही जे करे अल्लाह कसम कयो आहे। रब तो चए त न। भला मके खे मुज़दलिफ़ो वेझो आहे, मिना वेझी आहे, अरफात वेझी आहे। मुंहिंजा उन जॻह ते हिकिड़ो वॾो जबल आहे काबतुल्लाह जे भर में जबल अबू कुबैस उनखे चइबो आहे। हबीब करीम जी ज़ात फरमाइनि था जे इंसानियत जो बाबो हज़रत आदम अलैहिस्सलाम आहे। आदम खां पोइ इंसान शुरू थिया। अल्लाह ताला फरमाए थो हज़रत नबी करीम फरमाइनि था अबू कुबैस जबल बि पूरी काइनात जे जबलनि जो बाबो आहे। उहो अबू कुबैस जबल जंहिं जाइ ते मुंहिंजे हबीब चंड लाहे ॾेखारियो हो, जंहिं जाइ ते चंड लथो हो बाक़ाइदे पहाड़ जे मथां, पत्थरनि जे मथां उहे बाक़ाइदे जे कंहिं शइ खे रहण ईंदी आहे उहे निशान मौजूद हूंदा हुआ। नबी करीम खे बिलाल सोने अर्ज़ कयो कि बिलाल मोकल ॾे करे तो वारे चंड रहण वारी जाइ ते मस्जिद ठाहियां। हज़रत बिलाल मस्जिद ठाही। सजन ताईं हाजी ज़ियारतूं कंदा हुआ। हाणे 10, 15, 20 साल थिया आहिनि। ख़बीसनि उहा जाइ ठाहे उते पंहिंजा महल बणाए छॾिया आहिनि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुमकिन हो त रब करीम उन जबल जे अज़मत जे करे कसम खयो आहे। किसो मुख़्तसर रब फरमाए थो तव्हां भुलियल आहियो, अवां सभु सुठियूं ॻाल्हियूं सोचियूं हल, पर मां इन्हनि ॻाल्हियुनि जे करे कसम कोन कयो आहे। खोले थो ॿुधायांव त कहिड़ी ॻाल्हि जे करे मां अल्लाह कसम कयो आहे। मौला तू फैसलो कर, असांजो इंतजार रहे। अल्लाह ताला फरमाए थो ला उक़सिम बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। इन ॻोठ जो मां रब करीम इन जे करे कसम थो खणां जो तो मुहम्मद करीम कदम घुमाया है। जिते रसूलुल्लाह जा कदम घुमन उहा जाइ अल्लाह ताला जे कसम जी जाइ हुजे। उन जाइ खे अल्लाह ताला एतिरी इज़त ऐं अज़मत अता फरमाए जो रब करीम जी ज़ात बाबरकात पाण फरमाए त मुंहिंजा महबूब तुंहिंजे पेरनि घुमाइण वारी जाइ जो मां रब्बुल आलमीन खे कसम आहे। अॼुकल्ह जेके चवंदा नऊज़ बिल्लाह मआज़ल्लाह नबी असां जहिड़ो आहे उनखे चओ त तव्हां महबूब जी अज़मत बि निहारियो, पंहिंजो हाल बि निहारियो। अवां के को ॻोठ में वञो था चांहि जी सलाह कोन कंदो, ओताक ते वञो तव्हांखे खट ते को न को सवलो विहारे। अवां कंहिंखे मिंथ कयो तव्हांखे को थधो पाणी पीआरण लाइ तयारु कोन्हे को। अवां कीअं था मुंहिंजे हबीब करीम सां हमसरी जी दावा कयो। मुंहिंजे महबूब करीम जे त कदमनि घुमाइण वारी जाइ जा अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में कसम फरमाया आहिनि। अवां ॾिसंदो त जाथे बि क़ुरान मजीद में को कसम आहे काॾा न काॾा मुंहिंजे हबीब करीम सां निस्बत जो ताल्लुक आहे। दुरूद पर तो मां तोखे हिकु मक़ाम भी बुधाए छॾिया।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। अल्लाह ताला फरमाए वत्तीन व ज़ैतून व तूर सीनीन। हिंदुस्तान जी उगड़ ढकजी पवंदी, पर जंहिं बि दरख़्त खे चवे पियो सभई चवनि पिया नखलो व नतरुको मन यफजुरुका। नमाज में मुसलमान चवंदो आहे इलाहुल आलमीन जेको तुंहिंजो बेफ़रमान आहे, तूं जंहिं ते काविड़ल आहे, जेको तोखां परे थी वियो आहे, असां बि उनखे छॾण लाइ तयारु आहियूं। हज़रत आदम अलैहिस्सलाम जंहिं बि वण खे पे चयो, वण चवनि पिया रब तो ते त ॾमरजी जन्नत मां तोखे कढियो अथई, वरी असां तोखे पन जो असांखे बि कढे, नाराज़ त कोन थींदव न? शर बड़ी घणा हूंदा, असांजे पासे शर हो सभिनि जो ॿुधल हूंदो। फौलाद फ़कीर मुंहिंजो पाड़ेसरी हो, सही उहो चवंदो हो बाबा हिकिड़ो दफ़ो जंहिंखे ओता कमा को धिके कढे उहो वरी वेंदो हलायो। हिकिड़ो दफ़ो जंहिंखे ओता कतों को धिके कढे उहो वरी न वेंदो न सही, भला हुनजा पुट जे गैरतमंद हूंदा त वेंदा? अबे खे धिकारे कढियो। फौलाद चवंदो हो असांजे ॾाॾे आदम सां का चङाई थी जा, अलाह पाक हुनजा कपिड़ा लाहे मुड़ुस खे धिका ॾेई जन्नत मां कढे, असां जन्नत में कोन वेंदासीं। हो बि सचो हो, नसीब कान ही वीचारे। सारी जिंदगी खुदाई खुदा जे रसूल सां बग़ावत कई, सारी हयाती गुज़री 100 साल में मोह, पर सदाई मुंहिंजा दोस्त अल्लाह ही अल्लाह जे रसूल सां बग़ावत हूंदी हुअसि। मुंहिंजा दोस्त जे आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला जन्नत में रहायो। मां राति ताज़ो पढ़ियो आहे, राति ताज़ो। आदम अलैहिस्सलाम जे तक़दीर में त नबूअत लिखियल हुई, पर आदम अलैहिस्सलाम जॾहिं जन्नत में वियो हो त नबूअत जो ताज कोन मिलियो होसि, पर जॾहिं जन्नत मां कढियईंसि उन खां पोइ वरी रब खे बाॾायई, अहिड़ो त रीझायई, अहिड़ो त रीझायई, अहिड़ो त रीझायई जो जन्नत में निकिरण खां बाद में नबूअत त ॾिनई, पर हुनजे पुठीअ मां लखे नबी बनायई, किरोड़े पीर पैगंबर बनाए छॾियई, वली गौस कुतुब बनाई, सभु कंहिंजी पुठी मां पहुचा था जो आदम जे पुठीअ मां। अब राज़ी थुसी या न? हे बेदी ने पिया चवनि सही न, ख़ुदा शाला सम्झाए न, सम्झ खां चढ़ियल हल ख़ुदा त घणो ई थो सम्झाए, पर शाला ख़ुदा न कजो खानो ख़राब करे। दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। आदम अलैहिस्सलाम खे सभिनी वणनि जवाब ॾिनो, पन कोन ईंदासीं, भली वञ असां कोन ईंदा, ख़ुदा कावड़जी पए जन्नत में असांखे छाऊं कढी छॾे त पोइ। आख़िरी दरवाज़े ते जंहिं महिल पहुतो सभिनी वणनि जवाब ॾिनो। इंजीर आख़िरी वण हो जेको दर ते बीठो हो। आदम चयो भला इनखे चई त ॾिसां, ॾींदो त वर्दी साॻी, पर चई त ॾिसांसि। इंजीर पन ॾींदे उगड़ ॾकियां, अर्ज़ कई अल्लाह हुनखे ज़ुबान ॾी जेके खपनि से पटे। आदम अलैहिस्सलाम पंहिंजी उघड़ ढकी हवा खे ॾिनई, रब ॾमिरजी पियो। आदम अलैहिस्सलाम ज़मीन ते लही आयो। ख़ुदा ताला फरमाए थो इंजीर तूं कहिड़े वण कहिड़े बाग़ जी मूरी आ, मां हुनखे जन्नत मां कढियो, जन्नती लिबास खसियो, ॿियनि पन कोन ॾिना, तो पन छो ॾिना? रब खे सभु ख़बर आ कान्हेसि, पुछेसि थो छो ॾिनई? मुंहिंजा दोस्त इन्ही जे करे रब पुछे, इंजीर ॾसे, सोणो साईं नाले मिठो ॿुधाए, हाजीअ सफ़र जी दिलि ठरे। हा या न? असल मक़सद पुछण जो इहो हो, हालांकि ख़ुदा खे ख़बर ई हिकमत कहिड़ी आहे। अल्लाह सी फरमाए छो पन ॾिनई? मां वाहिदुल क़हार आहियां। अर्ज़ कई कि भला मां आदम खे पन ॾिना ई कोन्हनि। हिकिड़ी चोरी वरी ॿियो सीना ज़ोरी, सग बीठो आ, पन मौजूद हन, इनकार पियो करी, मूं पन कोन ॾिना हन। छा थो चवी? मौला तोखे सभु ख़बर आ, पर मूंखां चवराई थो त मां चवां थो। अल्लाह ताला फरमाए थो चओ, छा चवां जेका तुंहिंजी ॻाल्हि दिलि में आ? कंहिंखे पन ॾिनई? रअयतु फी जबीनिही नूर मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ मुंहिंजा मौला, मूं आदम खे पन कोन ॾिना, मूं त आदम जे पेशानी में मुहम्मदी नूर ॾिठो।
ये पन्न जेके ॾिनाम सो उन्हीं सोने जे करे ॾिनाम। घर न भूलदे ज़ात हक़ अंदर वजूद आप गिलरा कै कुनद मलके सुजूद। या इलाहुल आलमीन तोखे कहिड़ी ज़रूरत जो मिट्टी खे पे सदा कराई, पाणी गारे गप मां आदम खे ठाहे छाजे पे सदा कराई? तोखे ख़बर पाण बि आहे न, अगर उन गारे गप मिट्टी वारे बोते आदम जे अंदर ज़ात हक़ जो नूर जुलवा अफ़गन न हुजे हा, हबीबन करीमन जो नूर न हुजे हा, त मलाइकनि खे कोन झुकाए हा। पर जॾहिं आदम जे वजूद में रसूलुल्लाह जो नूर रखी त जिब्रील खे बि चई त सजदा कर। हिकिड़ो वहाबी तरजी निकितो जेको क़यामत ते तरजी वियो, इब्लीस हो, लहाबी जो हमरा हो, सुञाणोस था न, पख त घणा ई हणंदा होसि। नमाज़ूं कज़ा कयो हुनखे ख़ुशि कयो, ॾाढ़ियूं कूड़ायो हुनखे ख़ुशि कयो, रोज़ा न रखो हुनखे ख़ुशि कयो, महबूब जे सुन्नतुनि खे पुठी राथियो उनखे ख़ुशि कयो। यारी त तव्हां बि रखियो वेठा हो, ऐं मुंहिंजा दोस्तो कावड़ कहिड़ी था हुन ते कयो पिया। अलाह सही छल तव्हां असांखे हिन जीलानी जे दरबार जे सदके साईं जो सचो आशिक़ बणाए। दाढ़ी कूड़ाइण वारा ॾाढ़ियूं कूड़ण बंदि कयो, बेनमाज़ियो निमाज़ पढ़णु शुरू करे ॾियो, मुंहिंजे आका जा सचा ग़ुलाम बणिजी पओ। ॾिसो त कहिड़ा था मज़ा माणियो। शैतान खे ख़ुशि न कयो, इब्लीस खे ख़ुशि न कयो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे जमन इहा ॻाल्हि ॿुधाई त मौला रायतु फी जबीनिही नूर हबीबिक, तुंहिंजे हबीब जो नूर ॾिठुमि तॾहिं ॾिनोमांसि। रब फरमाए तो मुंहिंजे हबीब जे नूर खे सुञातो आहे त तुंहिंजो शान मां बि थो कयां। वकील मूंखे क़यामत ताईं तुंहिंजो कसम आहे। ओ इंजीर तो नबी जी अज़मत खे सुञातो आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा जे नूर खे सुञातो आहे। जे हबीब जे नूर खे सुञातो थी त मां बि तुंहिंजो शान बुलंद थो करे छॾियां। जो क़ुरान जॾहिं बि को पढ़ंदो चवंदो वतीन मूंखे कसम आहे अंजीर जो। तरावी हुन में मजबूरन वहाबी बि त पढ़े न, वाह निमाज़ में बि कॾहिं कॾहिं न पढ़े न, वतीन पढ़े न, उहो बि मुंहिंजे हबीब जे सुञाण वारे जा कसम पियो खणे त हबीब जो शान त अञा मथे आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए वज़ैतून, हे ज़ैतून लाड़काणे वारा न। ज़ैतून अरबस्तान जे इलाइक़े में ॿिए क़िस्म जो थींदो आहे, जंहिंजा नंढड़ा दाणा थींदा आहिनि, उन खाइण जे कमु न ॾींदो आहे, उन मां रुॻो तेल निकिरंदो आहे ऐं ॾाढो ताक़त वारो तेल आहे। ऐं बुज़ुर्गनि फरमायो आहे त जेको सुबुह जो रोज़ानो नाश्ते में बिना नागे जे नंढड़ी चमची ज़ैतून जी बिना कंहिं खाधे पीते जे इस्तेमाल करे पोइ जेको खपे सो पियो खाधो अधु कलाक खां बाद खाए, ज़िंदगी भर उन जे मुंहं में घुंज न पवंदा, नज़र ख़राब न थींदसि। एॾी ताक़त वारी शइ आहे। यानी ईअं सम्झो त पोड़ो थी वेंदो पर पोड़ो नज़र न ईंदो, जवान नज़र पियो ईंदो। अल्लाह से फरमाए थो ज़ैतून, मूंखे ज़ैतून जो बि कसम आहे। भला ज़ैतून में कहिड़ी ख़ूबी? इन्हीअ जे करे जो हदीसुनि पाकनि में ईंदो आहे त ज़ैतून जो तेल मुंहिंजो महबूब साईं वापराईंदा हुआ। नबी करीम जी ज़ात बाबरकात ज़ैतून जे तेल खे वापराईंदा हुआ, इस्तेमाल फरमाईंदा हुआ। हबीब करीम जी गोया ज़ाहिरी खोराक हुई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जी निस्बत जे करे कसम खयो। अॻिते आहे वतूर सीनीन, मूंखे तूर सीना जो कसम आहे। तूर सीना जी बि निस्बत फ्रीगिरी नबीअ सां थी थिए। उन जॻह ते सोणे मूसा अलैहिस्सलाम जा कदम लॻा हा। वरी साॻो वहाज़ल बलदुल अमीन, हिन साॻे अमानत वारे शहर जो कसम आहे जिते मुस्तफ़ा घुमे थो। अवां ॾिसंदो त हर जाइ ते फ्री नगरी काॾो न काॾो अल्लाह ताला नबी जे अज़मत जो शान मथे कयो आहे, उन्ही जो कसम खयो आहे। अल्लाह ताला फरमायो वद्दुहा, कसम आहे मूंखे तुंहिंजे रोशन पाक चेहरे जो, वल्लैले इज़ा सजा, कसम आहे मूंखे रात जो उहा कारी कारी रात जेका हेठि लड़की पवंदी आहे ऊंदा ही करे छॾींदी आहे, तो रोशनी खां परी वरी अंधेरो थी वेंदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो मूंखे उन अंधेरी रात जो बि कसम आहे, उन रात जो कसम आहे जेका पंहिंजी अंधेरी फैलाईंदी आहे। रोशनी जो तो सबको कसम खणे पर अंधारी जो छो? दोस्तो अज़ीज़ो मुंहिंजो हबीब जॾहिं मेराज ते पियो चओ सुभान अल्लाह, 27 रजब जी रात हज़रत जिब्रील नबी करीम खे जाॻाइण आयो आहे। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे अर्ज़ कई क़िबला हलो
पाण फरमाइन था कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो आहे खुज़ू ज़ीनतकुम इंद कुल्लि मस्जिदिन, अल्लाह जे घर मस्जिद में वञो त सींगार जी वञो, नवा कपड़ा पायो, गुस्ल करे वञो, ॾंदण जो वुज़ू कयो, साफ़ सुथरा थी खुशबू लगाए अल्लाह जे घर में वञो। बसर ताज़ो खाधो थी मस्जिद में न वञा, थूम खाधी थी न वञा, सिगरेट पीतो थी मस्जिद में न वञा, बदबू तुंहिंजी थींदी, अल्लाह जे मलाइकनि खे तकलीफ़ थींदी आहे। अल्लाह पाक जे हबीब फरमायो हे त रब जी दरबार में वठण आयो आहियां, तकड़ न कर जिब्रील, मां गुस्ल कंदुसि, कपड़ा मटाईंदुसि, वुज़ू कंदुसि, उन खां पोइ नफ़िल पढ़ंदुसि, बैतुल्लाह जो तवाफ़ करे पोइ वठी हलजां। जिब्रील चयोसि मूंखे अहिड़ो आर्डर कोन्हे, मूंखे आर्डर आहे त वठी आ बस। ऐं वाहिदुल क़हार जो सॾा तकड़ कयो, देर न करणी आहे। हबीबन करीमन अञा वर्दी कान ॾिनी आहे, जिब्रील अलैहिस्सलाम जे ख़िदमत आलिया में वाहिदुल क़हार वटां आर्डर आयो, जिब्रील तकड़ न कर, जीअं मुंहिंजो हबीब चवे तीअं कर। मुंहिंजे महबूब सां तकड़ न करिया। मूसा अलैहिस्सलाम सां इज़राइल तकड़ कई, अख कढाए वेही रहियो, दरवाज़े खां दाख़िल थियो, अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम, शुरू थियो पंहिंजी कारवाई में। यानी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे साह करण में शुरू थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ठका जो थप्पड़ कढास, बुखारी शरीफ जी हदीस आहे, जहिड़े तहिड़े के किताब जीअं मोतबर हदीस पाक जो किताब आहे, सभिनी किताबनि में सही कुरान पाक खां ॿिए नंबर में हुनजो मक़ाम आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी थप लॻंदी वई, इज़राइल अलैहिस्सलाम जी अखि ॿाहिरि निकिरी, तारो हथ में, सिधो दरगाह इलाही में, मौला अहिड़े बाने ॾे मोकिलियो थी जेको मरण ई नथो चाहे। हे त मुंहिंजो हाल कयो थियणो तो जी मर्ज़ी। असांजो मरहूम क़ाज़ी दोस्त मोहम्मद चवंदो कि अलाह खे खण पंहिंजा टपड़ मूं बस कई, यानी इस्तीफ़ा थो। अल्लाह ताला जल जलालुहु वालो फरमाता अख तुंहिंजी ठाहियां थो, इज़ा अरादा शयअन अन यक़ूल लहू कुन फयकून। अख ठही वई, अल्लाह से फरमास मूंखे सभु ख़बर आहे, पर तूं पाण बयान कर कीअं वए। जेके बिलार रुगो अस्सलाम वालेकुम कयमि ऐं वञी साह खे लॻुसि, पोइ थपाणी कजई कि ईअं तोखे न करिणो हो, वञे हा पहिरीं अस्सलाम कई, पोइ उन खां बाद में तबियत पुछे हा। साईं ख़ुशि आहियो, हिकु जहिड़े तहिड़े जो को रूह कोन्हे, अल्लाह जे नबी जो रूह बि कजे। साईं पोइ छा कयो हा, पोइ तबियत पुछण खां पोइ चवी सहा त साईं दुनिया जा ॾिहाड़ा पूरा थी विया आहिनि, जेकॾहिं हलो त तव्हांजी मर्ज़ी, जे रहो त तव्हांजी मर्ज़ी, पोइ जे चवई हा त साहु कढी हा, जे न चवई हा त मोटी अची हा, मुंहिंजो नबीअनि सां लेखो आहे ई कोन को। साईं भला हाणे वञा, हा वञ, हाणे वञ, हाणे वञ, पर नई ॻाल्हि खणी वञो। ॿुधो मुंहिंजा दोस्तो अदीज़ो मुस्लमान भाइरो, हाणे वञ पर नई ॻाल्हि खणी वञ। कहिड़ी खणी वञा? अस्सलाम वालेकुम वञी कर, तबियत वञी पुछ, ऐं ईअं चवीस त साईं तव्हांजे ज़िंदगी जा ॾिहाड़ा दुनिया वारा पूरा हन, हलो त तव्हांजी मर्ज़ी, रहो त तव्हांजी मर्ज़ी। पर हिन भेरे अल्लाह ताला मूंखे फरमायो आहे, धगे जे पुठीअ ते हथ घुमाए, जेतिरा वार तव्हांजे हथ जे हेठां ईंदा ओतिरा साल भली रहो। हाज़िर साईं आयो, पर हाणे ड्रिजंदो पियो अचे, छिड़कंदो पियो अचे, जवाननि जा धक लॻल आहे, जहिड़ी तहिड़ी ॻाल्हि कान हुई। हा साईं कलीमुल्लाह, उहो अल्लाह जो नबी। मुंहिंजा दोस्तो तफ़सीर रूल बयान वारे लिखियो आहे त कॾहिं कॾहिं गुस्से में ईंदो हो, कावड़बो हो त जेके जिस्म पाक में वार हूंदा हुआसीं, कपिड़नि खां ॿाहिरि सूआ थी निकिरी पवंदा हुआ। रूहुल बयान वारे ख़ुदि लिखियो आहे त जंहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे गुस्सो ईंदो हो त गुस्से जे टाइम ते मथे मुबारक में जेका टोपी हूंदी उनखे बाहि लॻी वेंदी, सड़ी ख़तम थी वेंदी। जलाली नबी ऐं पावर ॾिसियो वेठो हो इज़राइल। हाणे जो आयो साईं सलाम अलैकुम, परे बीठो आहे, वेझो थी वेझो थी। साईं अलाह सी फरमायो आहे, ख़ुशि आहियो? ठीकु आहे, अल्हम्दुलिल्लाह। भला हाणे हलंदव या रहंदव? कि रब करीम छा तोखे चयो आहे? कि रब्बुल आलमीन फरमायो आहे त ढगे जे पुठीअ ते हथ घुमाए, जेतिरा वार हथ जे हेठां अचनि एतिरा साल दुनिया में रहो। जे भला पोइ कि वरी बि हलणो आहे, एतिरनि सालनि खां पोइ बि हलणो आहे न, पोइ बसि हाणे ई हलूं था।
मूसा अलैहिस्सलाम जो दम परवाह थियो हाणे मां तव्हां खां पुछां थो जे हलणो हो त अॻे बि हले आहे जहिड़ो थियो हे फैसला थिया हे अखियूं निकितियूं हे वरी ॿीहर मोहलत मिली वरी तकिड़ो हली पियो रचो रहे हा रहण लाइ थप कान हयईंसि असुल ॻाल्हि इहा ही त ओ प्यारा इज़राइल मां मूसा अलैहिस्सलाम जे दरबार में बिना पुछा जे आयो आ अखि तो कढाए मूंखां बाद में रहमत लिल आलमीन बि अचण वारा थी ऐं ज़ाहिरी अमर नबी करीम खे बि अल्लाह जो मञणो पवंदो मता उते इहा कार कई थी मां अखि कढी थमां हुते हशर हलियो वेंदुई उते का शइ न बचंदई अदब थो सेखारियां त मोहम्मद अरबी जी दरबार जो अदब अञा मक़ाम मथां हुआ मुंहिंजे हबीब जी दरबार जो मक़ाम तमामु मथे अज़मत मुस्तफ़ा तमामु बुलंद आहे अल्लाह सिशल तव्हां असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए ॻाल्हि लाइ किथां हली यादि आहे विसरी वई वल्लैल इज़ा सजा मेराज जी रात मुंहिंजे हबीब करीम खे जिब्रील चयोसि जीअं खपई तड़ कर गुस्ल कर वुज़ू कर पोइ हलजा मुंहिंजे हबीब पाक आराम सां मुंहिंजा अदा गुस्ल फरमायो आहे वाह मुंहिंजा हबीब गुस्ल जो पाणी मलाक हेठां झलियो बीठा ज़मीन ते किरणो न पिया ॾियनि कतरो कतरो गॾु कंदा पिया वञनि आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी अल्लाह ताला जो करोड़े रहमतून आशिक़ रसूल जे मज़ार ते हुजनि फरमाइनि था बचा जो उनके तलवों का धोवन बना वो जन्नत का रंग रोगन बचा जो उनके तलवों का धोवन बना वो जन्नत का रंग रोगन जिन्होंने दूल्हा की पाई उतरल वो फूल गुलजार जन्नती थे अल्लाह ताला वटा हुकुम पियो थे पानी मुस्तफ़ा जे पेरनि जो गॾु कयो जिस्म जो गॾु कयो मौला छा कंदे अल्लाह ताला फरमाए थो इहो मुतबर्रक पाणी आहे क़यामत जे ॾिहाड़े न पाणी असां जन्नत खे रंग ॾींदासीं वाह जा लाल हाणे सॼी तयारी थी वई हबीबन करीमन फरमा जिब्रील दस्तार वधणी आहे पंहिंजे वारनि मुबारकनि खे मुंहिंजो साईं संवारे थो साईं जा ज़ुल्फ वॾा हूंदा हा जमल संवारींदा हा संदन आदत हूंदी ही वारनि खे अॻिते आणींदा हा अॻिते आणे कंगी ॾींदा हा कंगी ॾेई उन खां पोइ विचां हथ ॾेई अधु हेॾे कंदा हा अधु हेॾे कंदा हा विचां सींज कढंदा हा जमल मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजा कारा कारा ज़ुल्फ मुबारक हेठि करे फणी ॾिनी आहे अल्लाह ताला फरमाए थो वद्दुहा वल्लैल इज़ा सजा या रसूल अल्लाह तुंहिंजे रोशन चेहरे जो बि कसम आहे पर जेके कारा कारा ज़ुल्फ तुंहिंजे मुंहं ते लड़कनि था रात जो मंज़र ठाहिनि था मूंखे न रात जो बि कसम मा वद्दअक रब्बुक वमा कला रब तोखे विसारियो कोन्हे रब तोखे छॾियो कोन्हे वलल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला जीअं पोइ तीअं तुंहिंजो शान अञा वधंदो जेतिरो था मुला झलनि ओतिरा था शाइर आशिक़ पैदा थियनि अॻे मुंहिंजा हिकिड़ो जतो ई हूंदो हिकिड़ो जतो ई गुलाम रसूल आहे न सही हाणे झर जंग वञ ख़ुदा जो कसम नबी करीम जा नात ख़ान तोखे मिलंदा हबीब जे शान ॻाइण वारा हूंदा अल्लाह जो वाइदो आहे वलल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला सोना जीअं पोइ तीअं ज़ोर हल सही मौलूदिन जो ढेर वेठो आहे मौलवी काॾे वञनि मौलूदी काॾे वञनि रण पई पए वारोड़े वारो मौलूद जे जबर ॾोहीड़ो न चइजा टाइम थो वञे आहिनि न घणा बा अरे हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कलतार दी पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी सारो जहान चवंदो मौला तू राज़ी थी अल्लाह से फरमाया वला सौफा योतीका रब्बुका फतरदा ओ मुंहिंजा हबीब मां रब करीम जी ज़ात तोखे एतिरो अता कंदो जो तू राज़ी थींदे तोखे राज़ी करणो आहे हर कोई प्या चाहे मर्दी मालिक कलतार दी पर अल्लाह प्या चाहे मर्दी मदनी मुख्तार दी
अरब दा सोहना आया जन्नत सीगारो जल्दी पूरा पैगामन सहरे आमद सरकार दी। तुझी शादी थी दिया मां भेण धीअ मासी चाची पुफी भेनर भाजायूं सेहरा चवंदियूं आहिनि आओ न साईं। पोइ जायज़ या नाजायज़ मामूलनि खे ख़बर आहे, तव्हांखे बि ख़बर आहे, पर मुंहिंजा दोस्तो मुंहिंजे हबीब जी आमद पई थिए हूरूं तूं सहरा ॻाइण। अरब दा सोहणा आया जन्नत सीगारो जल्दी हूरा पैगामन सहरे त आमद सरकार दी। सब कोई प्या चाहे मर्दी चौ मालिक कलतार दी, पर अल्लाह प्या चाहे मर्दी अहमद मुख्तार दी। साईं को सवा चाड़ो आहे कोन वल सौफ योतीक रब्बुक फतरदा, वल सौफ योतीक रब्बुक फतरदा। मुंहिंजा हबीब मां एतिरो ॾींदो सां, एतिरो ॾींदो सां, एतिरो ॾींदो सां, एतिरो ॾींदो सां, एतिरो ॾींदो सां जो तूं राज़ी थी वेंदे, पोइ त बसि न। तफ़सीर कबीर वारे सही लिखियो आहे इज़ल्ला अर्दा व वाहिदुल उम्मती फिन्नार। मां मोहम्मद एसी ते राज़ी कोन थींदुसि न हिकिड़ो बि उम्मती दोज़ख में हूंदो त राज़ी न थींदुसि। सब कढाए सब वठी पोइ राज़ी थींदुसि। अल्लाह जी फरमाए वला सौफ योतीक, तोसां मुंहिंजो वाइदो आहे बसि। हाणे मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात फरमाए त कंहिंखे वठी वेंदुसि, चओ उम्मतीअ खे, कंहिंखे। बस इहा दुआ घुरंदो कर त रब करीम तो असांखे सोने नबी जो उम्मती बनाए, उम्मती बनाए, उम्मती रहाए, उम्मती करे मारे, उम्मत में उथारे। साईं को सवा चाड़ो आहे ॾाढे ॻाल्हाए, ॾाढे ॻाल्हाए, कॾहिं बि न। हिकिड़े अल्लाह जे वलीअ फरमायो आहे न मूंखे हाजी सफ़र चई फरमाए इहो ॿुधाइजां। हाणे मां रोज़ काथो ॿुधायां, पर असां बि कॾहिं कॾहिं मौलूदनि खे फरमाइश कंदा आहियूं, असांजी बि दिलि रखंदा त मां बि ॿुधायां सलात मुंहिंजे साईंअ ते। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। हबीबन करीमन जे शान ॻाइण वारा त घणा अब आहिनि न सही। ऐं हर हिक जी पंहिंजी पंहिंजी ॿोली आहे, हर हिक जो पंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे, हर हिक जो पंहिंजो पंहिंजो नमूनो आहे। कंहिंखे घटि न चइबो, कंहिंखे वधि न चइबो। पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिं बि मुंहिंजे हबीब जी तारीफ़ कई आहे उहे चप बरकत वारा आहिनि। ख़ुदा जो कसमनि चपनि खे चुमियूं ॾिजनि। अगारो क़िबला सईदी साहब तव्हांखे ॿुधायो पिए न त हज़रत हसान खे नबी करीम मिंबर ते विहारे फरमाईंदा त मुंहिंजी तारीफ़ कर। मुंहिंजो सोनो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हुनखे पंहिंजी कुल्हनि तो चादर लाहे इनाम में अता फरमाईंदा हुआ। इन खां वधीक ॿियो छा खपे नात ख़ाननि खे। जेकॾहिं नात ख़ान मुंहिंजे हबीब जी नात पढ़े, मुंहिंजा दोस्त तूं रुपयो ॾेसि या न ॾेसि, पर मदीने वारे साईं हुनखे मंज़ूर फरमाए छॾियो आहे। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदो हलिया। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। उथंदे बहंदे सिफ़त सना कर अरबियते सल्ले अला पढ़ फत्तबिऊनी सर को झुका कर। चलो सुभान अल्लाह। फत्तबिऊनी सर को झुका कर युहब्बु दर्जे पैदी रो जेकर चाही अहद को मिलना। जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम बकैदी रो जेकर चाही। सभाई चो, सभाई चो। जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम बकैदी रो जिथ जो वेखी नाम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लैदी रो जेकर चाही अहद को मिलना। हे मुला था चवनि असां ॾाकर धारी आहे सिधो अलाह ॾींदासीं।
वॾी दा कहिड़ा बस चवंदासीं मथे पर फाको वञी कंदा विच ते बाजू मोहम्मद रब को बोलना महदू है अपने आप को रोलना बिना संभावणो खीरो विलोड़नो आवाज संभालण वजदे मखण निकरंदो जदो बिना संभावणो खीरो विलोड़नो मुफ्त न उम्र खपैदी रो जेकर चाही याद को मिलना अहमद नाम पकैदी रो जिथ जो वेखी नाम मोहम्मद चुम अखियां लैदी रो जेकर चाही 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 याद को मिलना अहमद नाम पकैदी रो जिथ जो वेखी नाम मोहम्मद अल्लाह से असां जूं दुआऊं कबूल फरमा मौला ने दरबार के क़यामत ते आबाद फरमा मौला जीलानी जो फैज़ क़यामत ताईं हले या अल्लाह साईं जे बचड़न खे नेक सालिह कयो थी अञा बि नेक फरमा इलाहुल आलमीन अहले सुन्नत जमा जो बोल बाला फरमा असांखे पंहिंजे मसलक सां सच्ची मोहब्बत नसीब फरमा पंहिंजे आका सां मोहब्बत नसीब फरमा मौला असां सभिनी खे पक्को निमाज़ी बना तुंहिंजे साईं जे सुन्नत रखण जी तौफ़ीक़ अता फरमा मौला हिते घणा मरीज़ हूंदा तंहिंजा मर्ज़ दफ़ो फरमा हाजतमंद हूंदा सभिनी जूं हाजतूं पूरियूं फरमा या अल्लाह कर्ज़दार हूंदा तंहिंजा कर्ज़ दफ़ो फरमा परेशान हाल हूंदा तंहिंजूं परेशानियूं दूर फरमा या इलाहुल आलमीन जंहिंजो रिज़्क़ रोज़ी तंग हूंदो तंहिंजो रिज़्क़ कुशादो फरमा मौला मदीने जो दीदार करा मौला मदीने जी ज़ियारत नसीब फरमा काबतुल्लाह जी हाज़री नसीब फरमा ऐ इलाहुल आलमीन असां जूं बर्बाद दिलियूं आका जे इश्क़ सां आबाद फरमा तुंहिंजा साईं असांजा अर्ज़ क़बूल फरमा قال الله تعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا مولانا محمد وآله وصحبه وسلم